बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया हाकिम अली नारे जो साथियों, अॼु जंहिं मौज़ू ते असां अॼु डिस्कस करणु वञूं था उहो आहे त लेसन प्लान कीअं ठाहिजे। हीउ समूहनि उस्तादनि जे लाइ इंतिहाई अहम मौज़ू आहे, छो त अक्सर उस्ताद लेसन प्लान ठाहिण जे कम में तमामु घणी डिफिकल्टीज़ ऐं ॾुखियाई महसूसु कंदा आहिनि। हिकिड़ो टेक्निकल कमु आहे। जेकॾहिं उस्ताद लेसन प्लान खे प्रिपेयर करण ऐं ठाहिण में महारत हासिल करे वञे, यकीन ॼाणे हू क्लासिस जे कम खे तमामु बहितरीन तरीक़े सां हल करण में आसानी महसूसु कंदो। लेसन प्लान छो ठहंदो आहे ऐं छाजे करे ठहंदो आहे, इहो हिकिड़ो इंतिहाई अहम सुवालु हूंदो आहे। अचो त हिन जे बारे में ॼाणियूं। लेसन प्लान जी जॾहिं असां वज़ाहतुनि में वञूं था त लेसन प्लान हिकिड़ो टीचिंग टूल हूंदो आहे, माना हिकिड़ी टीचिंग जी हिकिड़ी अहिड़ी टेक्निक, अहिड़ो पैटर्न, अहिड़ो तरीक़ेकार, या इन सां हिकिड़े अहिड़े क़िस्म जी बॉक्स हूंदी आहे जंहिंमें टीचिंग सां रिलेटेड हर क़िस्म जो औज़ार या हथियार या ईअं सम्झो त हर क़िस्म जो मटीरियल जेको हूंदो आहे उहो प्रिपेयर थींदो आहे। हाणे हीउ जेको लेसन प्लान आहे इहो हेल्प कंदो आहे टीचर्स खे त हू जीअं तइ करे सघनि या इहो सम्झी सघनि त असांखे छा सेखारिणो आहे, छो सेखारिणो आहे, कॾहिं सेखारिणो आहे ऐं कीअं सेखारिणो आहे। छो त इहो हिकिड़ो इंतिहाई अहम सबबु हूंदो आहे त क्लास जे अंदरि उस्ताद जॾहिं पढ़ाईंदो आहे त हुनखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त हू छा पढ़ाए रहियो आहे ऐं उन पढ़ाइण जो मक़सदु छा आहे, छाजे करे थो पढ़ाए पियो। ठीकु आहे, ऐं हुनखे उहो टॉपिक या उहो मौज़ू कॾहिं पढ़ाइणो आहे ऐं वरी अहम ॻाल्हि इहा त उहो कहिड़े तरीक़े सां पढ़ाइणो आहे। लेसन प्लान हक़ीक़त में टीचर्स जे लाइ हिकिड़ी गाइडलाइन हूंदो आहे, हिकिड़ो रहनुमाई जो हथियार हूंदो आहे जेको तइ कंदो आहे त कीअं जेके उनजे टॉपिक जा एसेलोज़ आहिनि, ऑब्जेक्टिव आहिनि, उहे अचीव करे सघे या उन्हनि खे कवर करे सघे। हक़ीक़त इहा आहे त हीउ मुख़्तलिफ़ क़िस्म जा मटीरियल प्रिपेयर करण में आसानी महसूसु कराईंदो आहे। लेसन प्लान जे लाइ अहम ऐं तमामु ज़रूरी शइ इहा हूंदी आहे त लेसन प्लान ठाहिण वक़्तु असांखे 5 ई जेके हूंदियूं आहिनि, 5 ई जेके हूंदियूं आहिनि उहे नज़र में रखणु घुरिजे। पहिरीं आहे इंगेज, जीअं माना कहिड़े तरीक़े सां शागिर्दनि खे मसरूफ़ रखिणो आहे, कीअं पूरी क्लास खे मूंखे माना कम में इन्वॉल्व करिणो आहे। उनखां पोइ एक्सप्लोर, यानी पूरी क्लास जे दौरान जेसिताईं हू पढ़ाए थो पियो पूरी क्लास जे हर हिकु शागिर्द खे हुनखे वसी जाइज़े जे अंदरि रखिणो आहे त कीअं उन्हनि जे अंदरि इम्प्रूवमेंट महसूसु करे थो, कीअं हुननि जे अंदरि हुन टॉपिक सां रिलेटेड इम्प्लीमेंटेशन जी जेका अहम खूबियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे महसूसु करे थो पियो। ऐं टी इहा एक्सप्लेन, यानी हुनखे इहो ज़हन में हुजणु घुरिजे त टॉपिक सां रिलेटेड कहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंजी वज़ाहत थियणु तमामु ज़रूरी आहे। एलेबोरेट, यानी जेको निहायत पुख़्तो ऐं पेचीदा, यानी जेको हुनजो टॉपिक हूंदो आहे, जेके पॉइंट्स हूंदा आहिनि या जेके जेके हुननि जा मटीरियल जेके हू शागिर्दनि जे साम्हूं पेश करे रहियो हूंदो आहे उहे पुख़्ता हुजनि ऐं दलीलनि सां वाजिबु हुजनि। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे ख़्याली ॻाल्हियूं असां तसवुराती लेवल ते स्टूडेंट जे साम्हूं रखी वेंदा आहियूं, पर के उन्हनि मां ग़लति साबित थींदियूं आहिनि या उन्हनि जो कोई मज़बूत हवालो न हूंदो आहे। असांखे हमेशह क्लास जे अंदरि शागिर्दनि जे साम्हूं उहा ई ॻाल्हि पेश करणु घुरिजे जेका पुख़्ती हुजे, पकी हुजे, साबितीअ सां हुजे। छो त उस्ताद ते शागिर्द एतिरो भरम रखंदा आहिनि, जेकॾहिं उस्ताद शागिर्द खे काई शइ ग़लति बि पढ़ाए वेंदो त जॾहिं शागिर्द घर वञी करे हुनजे कम खे दोहिराईंदो आहे ऐं हुननि जे वालिदेन मां पढ़ियल लिखियल मां को हुनखे ॿुधाईंदो त पुटु इहा शइ तूं ग़लति थो पढ़े, असुल में हीअ शइ सही आहे, उहा हीअं ई। त शागिर्द उस्ताद जी ॻाल्हि खे एतिरो ज़हन में रखी वेठो हूंदो आहे यकीन ऐं भरम सां, त हू पंहिंजे वालिदेन खे चवंदो आहे त तव्हां ग़लति आहे छो त मूंखे उस्ताद हीअ शइ न पढ़ाई आहे। इन जे करे जेका शइ तव्हां पढ़ायो, यानी जेके उस्ताद हूंदा आहिनि, उहा हिकु त मज़बूत ऐं बहितर ऐं ॿियो सही शइ पढ़ाई वञे। ऐं पंजी या इवेल्युएट, यानी जाचण या मालूम करणु, पूरी क्लास जे अंदरि तव्हांखे इहो इवेल्युएट करिणो आहे त कहिड़ो शागिर्द कहिड़ी लेवल खां कहिड़ी लेवल ताईं पहुचे थो पियो ऐं हुनखे बहितर करण जे लाइ कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। आया की हुननि जे अंदरि इम्प्रूवमेंट अचे थी या नथी अचे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे असांजे मख़सूस ग्रुप जा जेके ॿार हूंदा आहिनि असां हुनखे फोकस घटि करे सघंदा आहियूं, पर असांखे पूरे क्लास जे हर शागिर्द खे जेको आहे इवेल्युएट करिणो आहे। इन 5 ई खां पोइ लेसन प्लान जा हिकिड़ा 3 स्टेप थींदा आहिनि, ठीकु, जिन में असां लेसन प्लान जी प्रिपरेशन लेवल में हलिया वेंदा आहियूं। हिकिड़ी आहे प्री, माना जॾहिं शुरूआति में लेसन प्लान माना क्लास जे स्टार्ट करण खां या लेसन पढ़ाइण खां पहिरीं छा करणु घुरिजे ऐं क्लास जे दौरान छा करिणो आहे ऐं जॾहिं टॉपिक पढ़ाए वञूं त उनखां पोइ छा करिणो आहे। ऐं जॾहिं क्लास जे स्टार्ट करण खां पहिरियों हिकु त असांखे मुकमल लेवल ते प्रिपरेशन करणु घुरिजे ऐं उनखां पोइ उन टॉपिक सां रिलेटेड जेके एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि जी लिस्ट ठाहिणु घुरिजे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हिते कराइणियूं।
ऐं टियों रिसोर्सिस जनरेट करणा आहिनि, मतिलबु जेको मटीरियल घुर्बल हूंदो उहो असांखे अॻे ई टॉपिक स्टार्ट करण खां पहिरियों ई उते माना अरेंज करे रखिणो आहे। वाइल यानी जॾहिं क्लास हलंदड़ हूंदो आहे त असांखे सभ खां पहिरीं त स्टूडेंट जी जेके एसएलओज़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखिणो आहे। जॾहिं टॉपिक पढ़ायूं त घटि में घटि लर्निंग आउटकम जेको ऑब्जेक्टिव हूंदा आहिनि उन्हनि खे अचीव करण जे लाइ पढ़ायूं। ऐं ॿियूं जेका असांजो अॻियूं टॉपिक यानी हिकु ॾींहुं अॻे या कुझु ॾींहं अॻे जेको असां टॉपिक पढ़ाए चुका हूंदा आहियूं उनजी बि नंढड़ी लिंक वठणी आहे या उनजी बि थोरी घणी टेस्ट वठणी आहे त जीअं असांखे ख़बर पए त शागिर्द खे उहा शइ केतिरी आहे। नए टॉपिक ते अचण खां पहिरियों असांखे हमेशह प्रीवियस टॉपिक ते कुझु न कुझु मिंट ई सही थोरी डिस्कस करणु घुरिजे त शागिर्द नॉन शइ में पंहिंजे माइंड खे जीअं ई फ्लुएट कंदा, जीअं ई मूवमेंट में आणींदा, उन खां पोइ तव्हांजे नए टॉपिक सां हुनखे कनेक्ट करण में आसानी महसूसु थींदी। टी उन ई क्लास जे दौरान टॉपिक वारे पीरियड जे दौरान जॾहिं तव्हां पढ़ाए रहिया हूंदा त का न का उन टॉपिक सां रिलेटेड एक्टिविटी ज़रूरु करणु घुरिजे त जीअं इन्वॉल्वमेंट सां शागिर्द पंहिंजे टॉपिक में वधीक मदद थी वञनि। ऐं ॿियो तव्हांजी पूरी क्लास जे अंदरि कंटिन्यू असेसमेंट हुजे, माना तव्हांखे फोकस करणु घुरिजे त कहिड़ो शागिर्द केतिरी लेवल तां तव्हांखे फोकस करे रहियो आहे या केतिरो ॿुधी रहियो आहे। उन खां पोइ तव्हांखे उन टॉपिक सां रिलेटेड होमवर्क हुजे। अच्छा, होमवर्क हिकिड़ो टेक्निकल ॿियो फन हूंदो आहे त होमवर्क ॾियण में असांखे इहो वधि में वधि फोकस करिणो आहे त होमवर्क असांजो अहिड़े क़िस्म जो हुजे जो शागिर्द जी पंहिंजी क्रिएटिविटी या पंहिंजी लर्निंग आउटकम जी जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा हुजणु ज़रूरी आहे। ऐं ॿी हूंदी आहे फाइनल असेसमेंट, माना आख़िर में उन टॉपिक सां रिलेटेड जेका आहे असेसमेंट वधी वञे। फाइनल असेसमेंट इलाही अहम ज़रूरी ऐं बिल्कुलु वक़्ताइती हिकिड़ो माना कमु हूंदो आहे, छो त हीअ क्लास जे एंड में जेकॾहिं असां नंढी नंढी लेवल जा क्वेश्चन या ऑब्जेक्टिव नंढा चंद सुवाल जेकॾहिं मुख़्तलिफ़ स्टूडेंट खां पुछंदासीं त एक्चुअली इन में असांजो इहो असेस थी वेंदो त असां जेको टॉपिक पढ़ायो आहे उहो केतिरे हद ताईं सक्सेस वियो आहे या जेके असांजा एसएलओज़ आहिनि उन्हनि जा उहे केतिरी लेवल जा अचीव थिया आहिनि। उन खां पोइ पोस्ट यानी रिफ्लेक्शन। हाणे हीअ जेको हमेशह टॉपिक पीरियड पूरी थियण खां पोइ जॾहिं बि असां नेक्स्ट पीरियड स्टार्ट कयूं या नेक्स्ट असांजी क्लास स्टार्ट थिए त उन में नए टॉपिक खे पढ़ाइण खां पहिरियों हमेशह असांजो जेको पोयूं टॉपिक पढ़ायल हूंदो आहे उनजे बारे में नंढी नंढी फीडबैक शागिर्दनि खां वठणु ज़रूरी आहे। ज़रूरी न आहे सॼी क्लास खां फीडबैक वठी वञे, बसि 2 या 3 स्टूडेंट क्लास में अहिड़ा फोकस कनि जिन मां असां उन टॉपिक जी फीडबैक वठूं त जीअं असांखे महसूसु थिए त असांजो अॻियूं पढ़ायल टॉपिक केतिरे हदि शागिर्दनि खे सम्झ में अची वियो आहे। हाणे अचो ही जेके अहम कंपोनेंट लेसन प्लान जा, त लेसन प्लान में कहिड़ी कहिड़ी शइ मौजूदु हूंदी आहे। लेसन प्लान फॉर्मेट त मुख़्तलिफ़ क़िस्म जा थींदा आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते, पर उन्हनि जा जेके कंपोनेंट हूंदा आहिनि उहे कामन हूंदा आहिनि। उहे हर लेसन प्लान जे अंदरि हिकिड़े ई क़िस्म जा कंपोनेंट रखिया वेंदा आहिनि, बल्कि सिर्फ़ु लेसन प्लान जो तरीक़ेकार ई चेंज हूंदो आहे, बाक़ी उनजे अंदरि जेका शइ मौजूदु हूंदी आहे जेके कंपोनेंट हूंदा आहिनि उहे साॻा ई हूंदा आहिनि। हाणे उन में मौजूदु कंपोनेंट हिकिड़ो प्रोफाइल हूंदो आहे, ॿियो ऑब्जेक्टिव हूंदा आहिनि, लिस्ट ऑफ रिक्वायर्ड मटीरियल, माना जेको असां मटीरियल इस्तेमालु कंदासीं उनजी लिस्ट असांखे या उहो अवेलेबल मटीरियल हुजे। क्लास स्टार्टर एंड रिव्यू ऑफ प्रीवियस टॉपिक, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त क्लास स्टार्ट में हमेशह ई नई टॉपिक स्टार्ट करण जे बजाए पहिरियों असां कुझु ॿी शइ कयूं जीअं रिव्यू ऑफ प्रीवियस टॉपिक बि डिटेल में असां अॻियां पढ़ूं बि था कंदासीं बि सही, पोइ असां न्यू टॉपिक इंट्रोड्यूस करियूं, उन खां पोइ उन टॉपिक सां रिलेटेड जेको मटीरियल आहे उहो ॿारनि खे सम्झायूं या पढ़ायूं या ॾेखारियूं। उन खां पोइ उन टॉपिक सां रिलेटेड हर हाल में असांखे एक्टिविटी या प्रैक्टिस कराइणु घुरिजे त जीअं शागिर्दनि खे प्रैक्टिकली उहा शइ सम्झ में या एक्टिविटी बेस्ड ते उहा लर्निंग जेका आहे शागिर्दनि खे बहितर सम्झ में अची सघे। उन खां पोइ जेको टॉपिक पढ़ायो आहे उनजो लेसन रिव्यू ऐं उन खां पोइ उन टॉपिक सां रिलेटेड होमवर्क ॾियणु। हाणे प्रोफाइल में एक्चुअली थींदो छा आहे त प्रोफाइल जे अंदरि इहो ॾेखारियल हूंदो आहे त इहो जेको टॉपिक असां पढ़ाइण वञूं था उहो कॾहिं पढ़ाईंदासीं ऐं किथे पढ़ाईंदासीं, मतिलबु कॾहिं में मुराद उहा डेट लिखणी हूंदी आहे ऐं किथे में मुराद कहिड़े स्कूल में या कहिड़े इंस्टीट्यूट में उन टॉपिक खे या लेसन प्लान खे इम्प्लीमेंट कंदासीं। उन खां पोइ व्हाट सब्जेक्ट विल बी फोकस, उहो जेको लेसन प्लान आहे उहो कहिड़े सब्जेक्ट सां रिलेटेड आहे, हू प्रिपेयर्ड इट ऐं उनखे ठाहिण वारो केरु आहे, माना टीचर जो नालो या जेको ट्यूटर हूंदो आहे उनजो पंहिंजो नालो हुन में, त हू जेको इनखे लेसन प्लान खे तयारु करे हूंदो आहे। ग्रेड या क्लास लेवल बेनिफिटेड, मतिलबु उहो क्लास जंहिंखे इहो टॉपिक पढ़ायो वेंदो आहे उन क्लास जो मेंशन थियणु ज़रूरी आहे त कहिड़े ग्रेड जो या कहिड़ी क्लास जो उहो लेसन प्लान आहे। ऑब्जेक्टिव बि इलाही इंतिहाई अहम कंपोनेंट हूंदो आहे। स्टूडेंट जेको असां टॉपिक पढ़ाए रहिया हूंदा आहियूं उन में कहिड़ी शइ फोकस कई वेंदी आहे, टॉपिक सां रिलेटेड जॾहिं बि हूंदो आहे त स्टूडेंट 10 शयुनि जे क़ाबिल बणिजी वेंदा आहिनि। हिकु त उहो रीड, राइट, अंडरस्टैंड, स्पीक ऐं आइडेंटिफाई अबाउट द टॉपिक, इन टॉपिक जे बारे में वेल नोन थी वेंदा आहिनि। हाणे इहे ऑब्जेक्टिव कीअं तय थींदा आहिनि इहो वरी लास्ट में हिकिड़ो नंढो मां ॿियो तव्हांखे सेक्शन ॿुधायां बि थो त सिंध एजुकेशन फाउंडेशन ख़ासि तौर ते तमामु बहितरीनु कमु कयो आहे। उन मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जा हिकिड़ा स्कीम ऑफ स्टडीज़ जे नाले सां हिकिड़ा वॾा माना फॉर्मेट डिज़ाइन करे छॾिया आहिनि जंहिंमें पूरे साल जे सिलेबस जो ब्रेकअप ॾिनल हूंदो आहे। उन में हर टॉपिक जो एसएलओ मेंशन थियल आहे,
माना कहिड़ो टॉपिक पढ़ायो था उनजा कहिड़ा कहिड़ा लर्निंग आउटकम हूंदा ऐं वरी अञा बि बहितरीन ॻाल्हि इहा आहे त उन सां गॾु उनजी टीचिंग स्ट्रेटेजी बि उन्हनि मेंशन करे छॾी आहे त कहिड़े टॉपिक खे पढ़ाइण लाइ ऐं कहिड़े एसएलओस खे कवर करण लाइ तव्हां कहिड़ा कहिड़ा टीचिंग पैटर्न एडॉप्ट करे सघो था या इस्तेमालु करे सघो था। उन खां पोइ ऑब्जेक्टिव जेको तव्हांजो हुजे उहो स्मार्ट हुजणु ज़रूरी आहे। स्मार्ट असां हिकिड़ो एब्रिवेशन था खणूं पिया, उन मां मुराद इहो आहे त उहो ऑब्जेक्टिव तव्हांजो स्पेसिफिक हुजे, मेजरेबल हुजे, अटेनेबल हुजे, माना उहो तव्हां कवर बि करे सघो, रिज़ल्ट ओरिएंटेड हुजे ऐं उनजो रिज़ल्ट हासिल थी सघे ऐं ॿियो टाइम बाउंड हुजे, मतिलबु जेको तव्हांजो पीरियड रखियलु आहे उन पीरियड में उहा शइ हर हाल में तव्हांजी कवर थी सघे। ऑब्जेक्टिव खां पोइ जेको मटीरियल तव्हांखे घुरिबल हूंदो आहे उनजो माना अरेंज करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे शागिर्दनि खे क्लास जे दौरान पढ़ाइण जे दौरान जॾहिं मटीरियल जे लाइ शागिर्द खे मोकिलिबो आहे ऐं उहो न मिलंदो आहे त असांजो टाइम इलाही वेस्ट थींदो आहे। इन करे जॾहिं बि नओं टॉपिक स्टार्ट कजे या पढ़ाइजे त उन सां रिलेटेड जेको बि तव्हांखे घुरिबल मटीरियल घुरिबल आहे उहो हर हाल में तव्हां अरेंज करे उते अॻे ई मौजूदु करे छॾियो। उन खां पोइ तव्हांखे न्यू टॉपिक उन्हनि जे साम्हूं इंट्रोड्यूस करिणो आहे। टॉपिक जॾहिं तव्हां उन्हनि जे साम्हूं आणियो त हमेशह उनखे लिंक करण जे लाइ का न का अहिड़ी क़िस्म जी हिकिड़ी कंडीशन आणींदा की उन्हनि शागिर्दनि जे लाइ उहो टॉपिक अट्रैक्टिव थी वञे। उन खां पोइ जेको मटीरियल आहे उनखे असां शागिर्दनि जा जेके पंजनि क़िस्मनि जा जेके नेचर ऑफ लर्निंग लेवल ते जेके साइकोलॉजिकल जेके कंडीशन्स हूंदियूं उहे साम्हूं रखी करे डिज़ाइन करिणो आहे। इन मौज़ूअ ते असांजो अॻु में हिकिड़ो यूट्यूब ते लेक्चर अची चुको आहे जंहिंमें असां इन्हनि पंजनि क़िस्म जे लेक्चर वारे स्टूडेंट खे कीअं मैनेज कजे असां पढ़ी चुका आहियूं। मक़सदु असांखे लेसन प्लान ठाहिण में असांखे इन्हनि पंजनि ग्रुपनि वारे ॿारनि जी लेवल खे साम्हूं रखी करे पंहिंजो लेसन प्लान डिज़ाइन करिणो आहे। हाणे उहे कहिड़ा आहिनि असांजा लिसनिंग लर्निंग स्किल वारा स्टूडेंट हूंदा आहिनि, रीडिंग लर्निंग स्किल वारा स्टूडेंट हूंदा आहिनि, राइटिंग लर्निंग स्किल वारा स्टूडेंट हूंदा आहिनि, स्पीकिंग लर्निंग स्किल वारा हूंदा आहिनि या विजुअल लर्निंग स्किल वारा हूंदा आहिनि। हाणे इन्हनि खे मैनेज कीअं कबो आहे इन ते असांजो ऑलरेडी हिकिड़ो टॉपिक वीडियो जो थी चुको आहे। जेके साथी इहा शइ नोट करणु चाहिनि था त ॿार जी साइकोलॉजिकली कहिड़ी नेचर हूंदी आहे लर्निंग जी त ऐं उनखे कीअं डील कजे उहो उन वीडियो खे ज़रूरु ॾिसनि। साथियों असांजी जेका क्लास में जेका वर्किंग हूंदी आहे उहा स्टूडेंट सेंटर लर्निंग ज़रूरु हुजणी घुरिजे। माना जेको मेन फोकस हुजे असांखे सेखारण जो शागिर्द हुजे। पोइ इहा हिकिड़ी तक़रीबन इस्तिलाह यूज़ थींदी आहे त उस्ताद खे शागिर्दनि खे पढ़ाइण खां पहिरीं पाण खे शागिर्द थियणो पवंदो, मतिलबु हुननि जी माहौल में माना सेट थियणो पवंदो, मतिलबु उन्हनि जी लेवल खे फोकस करणो पवंदो त जीअं असां उन्हनि खे पढ़ाइण में आसानी महसूसु कयूं, उन्हनि खे उन तरीक़े सां पढ़ाए सघूं जंहिं तरीक़े सां उहे सिखणु चाहिनि था पिया। उन खां पोइ एक्टिविटी क्लास जे टॉपिक खे पढ़ाइण में तव्हांजे उन टॉपिक सां रिलेटेड का न का एक्टिविटी या का न का अहिड़ी प्रैक्टिस हुजण बि ज़रूरी आहे त जीअं प्रैक्टिकली स्टूडेंट खे तव्हां पंहिंजे टॉपिक वारे मौज़ूअ सां इन्वॉल्व करे सघो या कनेक्ट करे सघो। हुनजे लाइ मुख़्तलिफ़ पैटर्न हूंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं, इन जे करे हिननि शयुनि ते डिटेल में न ॻाल्हाईंदासीं। पर हाल इहा शइ ज़रूरी आहे त जेको असां टॉपिक पढ़ायूं था पिया उन सां रिलेटेड का न का एक्टिविटी कराइण बि ज़रूरी आहे, का न का प्रैक्टिस कराइण बि ज़रूरी आहे क्लास जे दौरान, पोइ भले चंद मिंटनि जी हुजे। साथियों ही हिकिड़ो फॉर्मेट आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायो त फॉर्मेट मुख़्तलिफ़ जाइनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थींदा आहिनि, पर उन्हनि जा जेके कंपोनेंट हूंदा आहिनि उहे हर जॻह ते मख़सूस हिकिड़ा ई हूंदा आहिनि। जीअं तव्हां ॾिसो था पिया टॉपिक आहे, डेट आहे, क्लास आहे, क्लास सां गॾु सब्जेक्ट आहे, एसएलओ यानी जेको लर्निंग आउटकम अचीव कयो वेंदो, उन सां रिलेटेड टीचिंग जी जेका टेक्निक आहे उहा कहिड़ी हूंदी, एक्टिविटी कहिड़ी हूंदी या रिसोर्स सां कहिड़ो कहिड़ो इस्तेमालु था कयो, कॉपी वर्क जेको तव्हां मटीरियल लिखाईंदव या नोट कराईंदव उहो छा हूंदो या डिटेल छा हूंदी, असेसमेंट जो पैटर्न तव्हांजो कहिड़ो हूंदो ऐं होमवर्क कहिड़ो था ॾियो पिया। हाणे ॿियो ही फॉर्मेट आहे सेम कंसर्न आहे, हिन में पहिरियों हिते प्रोफाइल ॾेखारियो वियो आहे जंहिंमें स्कूल नालो आहे, कहिड़े मंथ जो आहे, कहिड़े सब्जेक्ट जो आहे ऐं हुनजी उहो कहिड़े वीक जो माना लेसन प्लान आहे, तव्हांजो फर्स्ट वीक जो आहे, सेकेंड जो आहे, थर्ड जो आहे, ठीकु आहे। ऐं हुनजी वरी डेट मेंशन करणी आहे त माना कहिड़े वीक जो आहे पर हुनजो डेट कहिड़ी जो उहो टॉपिक तव्हां लेसन प्लान तव्हां जमा कराइण वञो था या प्रिपेयर कराइण वञो था। हुन खां पोइ टीचर नेम, टीचर तव्हांजो आहे हुनजो नालो छा हूंदो। प्रोफाइल खां पोइ तव्हां ॾिसो वरी फॉर्मेट जो ॿियो लेसन प्लान जो स्ट्रक्चर आहे जंहिंमें क्लास स्टार्टर आहे त माना क्लास स्टार्ट में छा कंदो, तव्हां रिव्यू ऑफ प्रीवियस टॉपिक माना कहिड़ो प्रीवियस टॉपिक जेको आहे तव्हां उहो रिव्यू कराईंदव। उन खां पोइ न्यू लेसन कहिड़ो तव्हां खणंदव या न्यू टॉपिक कहिड़ो खणंदव, उन मटीरियल जो या नंढो नंढो डिस्क्रिप्शन जेको आंसर हूंदो या थीमेटिक टॉपिक जो जेको बैकग्राउंड हूंदो उहो छा हूंदो, उन सां रिलेटेड एक्टिविटी या प्रैक्टिस कहिड़ी हूंदी, लेसन जी रिव्यू में तव्हां कहिड़ा कहिड़ा चंद की पॉइंट जेके रिव्यू कंदा, होमवर्क तव्हांजो कहिड़े बेस ते हूंदो ऐं हिन में इस्तेमालु थियल मटीरियल तव्हांजो कहिड़ो हूंदो। साथियों ही हुयो लेसन प्लान जे बारे में चंद अहम डिस्कशन पैनल जेको असां तव्हांजे साम्हूं रखियोसीं। उमेद आहे त हाणे तव्हांखे लेसन प्लान डिज़ाइन करण में कुझु हद ताईं आसानी थींदी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.